अस्सलाम वालेकुम। अच्छा हाँ हे कल तक मैं प्रैक्टिस क्वेश्चन जो मोकिलिया हुआ ये तकरीबन स्टूडेंट सॉल्व किया काथे काथे थोड़ी घनी गलती करे वञो पिया। ॾिसो हाणे कीअं सॉल्व थींदो तव्हां ख़बर आगे में असां नंढी डिंगी ते वेंदासीं इन करे 6 विची डिंगी 7 -2 सब सेम रखंदासीं। सिर्फ़ नंढी डिंगी के एक अंग ताईं खणी ईंदासीं। ठीक है 8 मों 3 वेंदा घणा बचदा 5। हाँ ॾिसो नंढी डिंगी अञा बरक़रार आहे इनके जीअं ॿाहिरि ज़रब कंदासीं त पोइ छा थी वेंदी असांजी नंढी डिंगी ख़तम थी वेंदी। पर ॾिसो ज़रब जो उसूल आहे त अंग अंग सां ज़रब थींदो आहे निशानी निशानी सां। ठीक आहे हाँ 6 इंटू हाँ 7 हाँ ॾिसो माइनस इंटू प्लस माइनस ऐं 5 × 10 निशानी जी ज़रब तव्हां सिखी आहियो। वरी अगेन ॾिसो हाणे जीअं ॿार ज़रब थियो नंढी डिंगी ख़तम थी वई हाणे बाक़ी विची डिंगी वरी अगेन विची डिंगी खे असां हिकिड़े अंग ताईं खणी ईंदासीं। ॾिसो 7 प्लस जो आहे ऐं 3 माइनस जो आहे इन करे कटे सटे छा बचंदो माइनस जा 3 बचंदो। हाणे इनखे जीअं ॿार मल्टीप्लाई कंदासीं त निशानी निशानी सां अंग अंग सां प्लस इंटू माइनस माइनस छिट्रिक 18 हे तव्हांजो छा आहे आंसर आहे। ठीक आहे हाणे हिन ते अचो। हाँ इन में ॾिसो असां सभु छॾे करे अॻ में ओहे ब्रैकेट नंढी डिंगी छॾाईंदासीं। इन मतिलबु आहे 7 इंटू 4 माइनस 15 विची डिंगी 6 माइनस 21 डिवाइडेड बाय 3 ऐं माइनस जो 8 सॼो सेम रखियोसीं। हाली डिंगी खे हिकु अंग ताईं खणी ईंदासीं 6 × 36। हाणे 36 खे ॿाहिरि ज़रब करिणो आहे त हिते असां छा कंदासीं निशानी निशानी सां ज़रब थींदी आहे अंग अंग सां। ठीक है यानी माइनस इंटू प्लस ये 7 × 4 माइनस जा 15 विची डिंगी 6 माइनस 21 डिवाइडेड बाय 3 प्लस इंटू माइनस माइनस हाँ 6 × 8 36 × 8 मूंखे नथो अचे त मां इनखे रफ़ ते सॉल्व करे वठंदुमि। ठीक है हाँ 8 × 48 8 हिते 4 मथे विया 8 × 24 24 ऐं 4 28 हाणे इहो थी वेंदो माइनस जा 288। ठीक है पर माइनस जा छाजे करे ॾिसो हे माइनस जा 8 डिंगी जो मतिलबु हूंदो आहे ज़रब ज़रब थियनि था कंहिंसां प्लस जे 36 सां निशानी निशानी सां। तव्हांखे सम्झाया मां प्लस इंटू माइनस मुख़्तलिफ़ निशानियूं त जवाबु छा में ईंदो माइनस में ईंदो। हाणे माइनस जा 228 नंढी डिंगी असां ख़तमु कंदासीं बाक़ी विची डिंगी रहंदी। हाणे विची डिंगी हितां खां वेंदे हेसि ताईं आहे। ठीक आहे हाणे विची डिंगी में अगेन असांखे छा छॾाइणो आहे वंड छॾाइणी आहे। ॾिसो 2 अंग ऐं 3 विच में निशानी सिर्फ़ु मां इन्हनि खे सर्कल कयो आहे बाक़ी एज़ इट इज़ लिखी वेंदासीं। 7 इंटू 4 माइनस 15 हे विची डिंगी 6 हे माइनस। ठीक आहे हेॾो माइनस जो 288 इहो बि सेम रखी वेंदासीं। हाणे सिर्फ़ु हिते मां छाजे करे छॾियो आहे त जीअं हिननि जो जवाबु लिखां 3 जो खोड़ 21 ते घणा दफ़ा वेंदो 7 दफ़ा। ठीक आहे 7 इंटू 4 माइनस 15 हाणे असांखे डिंगी जे अंदरि वंड आहे न छॾाए वियासीं ज़रब हुई कान हाणे जोड़ कट छॾाइणी आहे। जोड़ कट जो उसूल तव्हांखे बोर्ड मास में मां सेखारे आयो आहियां त हिकु जहिड़ा अलॻि थी वेंदा प्लस वारा हिकु पासे माइनस वारा अलॻि। ठीक आहे हाणे माइनस जो जेको 288 आहे इहो बि माइनस जो आहे 7 बि माइनस जो आहे इन मतिलबु आहे इहे ॿई हिकु जहिड़ा आहिनि ऐं 6 जेको आहे प्लस जो आहे इन करे प्लस जो सिर्फ़ु 6 हूंदो छो ॿियो को अंग आहे न जेको हिन में असां एड कयूं हे वरी पाण में गॾु थी वेंदा इन मतिलबु आहे माइनस जो घणो थी वेंदो 295 थी वेंदो। आई होप तव्हांखे हे सम्झ में अची वेंदो त हे ॿई हिकु जहिड़ा हुया ईअं सम्झो 7 गॾ हिकिड़ा ऐं 288 गॾ हिकु जहिड़ा असां चवंदासीं टोटल 295 गॾ थींदा गॾ जो मुराद आहे माइनस। ठीक आहे खिलंदा त हूंदो मूं ते सर मश्किरो आहे छा आहे। ठीक आहे माइनस 15 हाणे छा थींदो हाणे मुख़्तलिफ़ निशानियुनि वारा आहिनि इन करे जोड़ कट थींदी हे माइनस जो 295 आहे हे प्लस जा 6 आहिनि। ठीक आहे विच में ज़रब न आहे जो असां ज़रब कयूं हे छा करिणो आहे जोड़ कट करणी आहे। वॾे अंग में नंढो अंग कट थींदो आहे 295 में 6 वेंदा घणा बचंदा 299 बचंदा। अच्छा निशानी वॾे अंग जी ईंदी आहे निशानी जेको आहे वॾो अंग 295 आहे इन करे माइनस जा 299 बचंदा। ठीक थियो हाणे अगेन डिंगी मां हिनखे ॿाहिरि कढण जे लाइ 299 खे ॿाहिरों 15 सां मल्टीप्लाई कंदासीं 7 × 4 साॻियो रखंदासीं माइनस इंटू माइनस छा थी वेंदो प्लस। हाणे ॾिसो 299 × 15 असां रफ़्त करे वठंदासीं हे 299 × हे 15 5 × 45 4 मथे विया 5 × 8 40 ऐं 4 44 4 मथे विया 5 × 10 ऐं 4 14 हाणे 5 सां ज़रब थी वई एको बंदि कंदासीं। ठीक आहे एको बंदि करे छॾियोसीं हाणे 1 न 1 अठाई 8 1 ॾूं हाणे जोड़ कंदासीं हे 5 4 ऐं 9 घणा थी वेंदा 13 हिकु मथे वियो 8 ऐं 4 12 ऐं 13 हिकु मथे वियो हे घणा थी वेंदा 4। इन मतिलबु आहे हे ॾिसो हे सम्झ में आयो ॻाल्हि मां रफ़ ते कैलकुलेशन करे वरिती माइनस इंटू माइनस प्लस थी वियो 15 × 299 जो जवाबु अची वियो 4335। हाणे ॾिसो वरी ज़रब छॾाईंदासीं 7 × 28 सॉरी 7 × 28 प्लस 4335 हाणे जोड़ न अचेव त 4335 1 प्लस में 28 कंदो 5 ऐं 8 13 हिकु मथे वियो हे 2 ऐं 3 5 ऐं 1 6 हे 3 साॻा 4 साॻा 4363। हाणे पंहिंजो चेक कयो त कंहिंजो जवाबु सही हुयो। हाणे इहो तरीक़ो हूंदो आहे इनखे सॉल्व करण जो दर्जो वॾो ॾिसी तव्हांखे परेशान थियण जी ज़रूरत न आहे एतिरा टफ ईंदा बि न हे तव्हांखे मां कोर्स बि कवर कराइणो आहे एतिरा त सेखारियां थो पियो
नॉर्मली एतिरा टफ न ईंदा आहिनि, हिन टाइप जो पोइ बि अची सघे थो जेको विदिन 1 मिनट थी वञे, पर हे तव्हांखे एतिरा त ज़रूरी आहे त तव्हांखे सॉल्व करणु अचणु खपे। ठीकु आहे, हाणे पाण जूं नंढियूं ॾिंगियूं जेके आहिनि सभु कंप्लीट थी वियूं, यानी बोर्ड मास असांजो पूरो थी वियो, उन खां पोइ असांजूं हुयूं ॾिंगियूं बि असांजूं कंप्लीट थी वियूं, या नंढी ॾिंगी सिखीसीं, उन खां पोइ विची ॾिंगी, उन खां पोइ वॾी ॾिंगी। ठीकु आहे, हाणे जेको आहे सो बार शायदि पाण न सिखियो, हाणे हिकु वीडियो बार ते मां ठाहियां थो।